आ करे तामीर कयो ॻोठ हुनजो। जन्नतुन ऐं जहनमन आ करे तामीर कयो ॻोठ हुनजो। हू उते जे हर सुबुह में थो ॼमे, हू उते जी हर ॿिपहरीअ में जिए थो। शाम जेका रंग जा रस्ता खणी थी ॻोठ में धिरके, घिटन में धूड़ जा घाटा ककर, चढ़न जी काई वजदानी वजत हुनखे छुहे थी, ऐं हुन जे मन में का डिघी हिनकार थिए थी कंहिं कुमेत घोड़े जी। हू सदाई पंहिंजे पड़ ॾाॾनि जा पेरा ऐं उन्हनि जा झूर चहिरा शाम जे रस्ते ते ॻोल्हण थो घुरे। हू सदाई पंहिंजे पड़ ॾाॾनि जा पेरा ऐं उन्हनि जा झूर चहिरा शाम जे रस्ते ते ॻोल्हण थो घुरे। हू उते जी राति में मदफ़ून आहे। हू उते जी राति में मदफ़ून आहे। राति जेका क़ब्रिस्ताननि ऐं घिटनि में हिक जहिड़ी आहे। राति जंहिंमां बीमार कुतनि जूं ओनायूं थियूं उथनि। राति जंहिंमें पुराणियुनि कंजनि तां चॿरनि जी नवसत थी वसे। राति जंहिंमें मोर जी रड़ थी चुनी फाड़े छॾे माहौल जी। राति जेका चांदनीअ खां सवाइ ॼण त कारो फट आहे। हुन उते केतिरनि औरतनि जी उघाड़प पार कई। राति जेका चांदनीअ खां सवाइ ॼण त कारो फट आहे। हुन उते केतिरनि औरतनि जी उघाड़प पार कई ऐं ज़हन खे ज़रखेज़ कयो। ज़िंदगीअ जी ताबनाकी ऐं ज़हर खे महसूस कयो। केतिरा किरदार जेके हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। केतिरा किरदार जेके हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। केतिरा निंड जूं गोरियूं फकींदड़ छोकिरा, ख़ुदकुशीअ में 2 मरी वियल छोकिरा, जिन दवा फसलनि जी पीती ऐं 2-3 नीम पागल औरतूं। केतिरा किरदार जेके हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। केतिरा किरदार जेके हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। केतिरा छड़ा छंडा अकेला ऐं पुराणो मुहावरो गॾा उस्ताद जो घर आहे आ उते मशहूर जिन में। ऐं पुराणो मुहावरो गॾा उस्ताद जो घर आहे आ उते मशहूर जिन में। ऐं हिकु वॾेरो ॻोठ जो हिकु ई जंहिंखे 4 ज़ालूं, हिकु जेका माइटियाणी घर धयाणी, हिकु ॿी जंहिंजो मरी पियो मुड़ुसु, ऐं वॾेरो रहम खाई बाहि थो लिङनि जी ठारे उन मथां। 2 बंदूकनि जे छपर ऐं छांव में फॿायल औरतूं, ऐं उन्हीअ खां पोइ ॿियूं कई सुरेतूं, ऐं शिकारी गुलगुलनि जे लॾे में, ऐं शिकारियुनि गुलगुलनि जे लॾे में रत पियो उनजो रुले। केतिरा किरदार आहिनि हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। केतिरा किरदार आहिनि हिक ॿिए पोयां अचनि था हुन अंदरि। होटलनि ते लोंडे बाज़नि जूं कतारूं, शैपरनि ते हथ लाइन, ज़ात ख़फ़ती अख में चोर ऐं पेरी चांहि गॾिजी था घुराइनि, ऐं दुखाए पन जूं बीड़ियूं राति जी कारी घिटियुनि में पंहिंजे पंहिंजे वणचई वापार जो सोचीनि था। ऐं हू संत फ़क़ीर मट मां ताज़ो ठरो ते पाण खे ॾोकियो छॾे। ऐं हू संत फ़क़ीर मट मां ताज़ो ठरो ते पाण खे ॾोकियो छॾे, ऐं पंहिंजे यकतारे ऐं खड़तालनि मंझां जुज़ जी जुस्तजू कर ख़तम, कुल में कसरत सां थी गुम, गले फाड़ आवाज़ में ॿुधाए थो। ऐं हू संत फ़क़ीर मट मां ताज़ो ठरो ते पाण खे ॾोकियो छॾे, ऐं पंहिंजे यकतारे ऐं खड़तालनि मंझां जुज़ जी जुस्तजू कर ख़तम, कुल में कसरत सां थी गुम, गले फाड़ आवाज़ में ॻाए ॿुधाए थो ज़ात पंहिंजे जो मुकमल ख़ात्मो। ऐं अलू आफ़ीम खाईंदड़ सुघड़ जंहिंजे पटके जे वरनि हेठियां ॼण त तारीख़ खाए थी पिनकियूं। ऐं अलू आफ़ीम खाईंदड़ सुघड़ जंहिंजे पटके जे वरनि हेठियां ॼण त तारीख़ खाए थी पिनकियूं। हा उहो ई ॻोठ हुनजो जित पखी ऐं बुख था गरजी उॾामनि। हा उहो ई ॻोठ हुनजो जित पखी ऐं बुख था गरजी उॾामनि। जन्नतुनि ऐं जहनमनि आ गॾे तामीर कयो ॻोठ हुनजो। जन्नतुनि ऐं जहनमनि आ गॾे तामीर कयो ॻोठ हुनजो।